दस्तगीर आ तुझो मुझो सब जो पीरो आ फेज़ खेन थो मिले मथा सब वली वठन संदन हथा फेज़ खेन थो मिले मथा सब वली वठन संदन हथा सब वली वठन संदन हथा शोर क्यों त क्यों शरीर आ पर दस्तगीर आ मां हुजूर में पोतस कदम बोसी कयम हबीब करीम अलैहिस्सलाम फरमायो त तुझी बीमारी दुख दर्द लही विया तू जे मस्जिद में नमाज पढ़ंदो ही न लाड़काने में उन मौली मोहम्मद सिद्दीक के मो मुस्तफा जा सलाम पेश कजा ऐं उन के चेजा त जेको लिकी लिकी गुस्ताखन सा कचहरी दो करी या कचहरी न कर ऐं जेके तुझे पाड़े में सैयद हन ओए तकलीफ में हन उनन के भी बिशारत दीजा इन्नमल उसर युसरन इन्नमल उसर युसरा दुखन जे पुठियां सुख अचण वारा हन मेहरबान जा मींहं वसण वारा हन करम थींदो उन्हनि खे मुस्तफा जा सलाम पेश कजा एतरे में देर सां हजरत पीर क़िबला पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह तशरीफ फरमा दिया हजरत अबू बकर सिद्दीक असा नक्शबंदी सिलसिले वारन जे सालार हबीबन करीमन जे दरबार में अर्ज कियो या रसूल अल्लाह ही ते नक्शबंदी तरीके जो कामिल वलिया इनके देर थी आ ही मोजे तरीके जो बुजुर्गा देर जी माफी मिले हबीबन जे दरबार में आयो आ मुजा दिलबर नबी मुल्ला मोहम्मद मडवारो क़िबला मशहूरी शरीफ वारे के बुधाए तो मुकाशफात व करामात में पीर करमुल्ला इलाही नक्शबंदी पांजे किताब में लिखे तो हबीब करीम उथी भी ही करे पीर मिठा साईं जे पेशानी ते चुम्यो ॾिनो त मां मुस्तफा तो ॾांहुं राज़ी आया मो अर्ज कयो गाल किथों हली त अबू बकर सिद्दीक असा नक्शबंदन जो सालारा वहवा महबूब करीम जा प्यारा सबई असहाब भलारा परस्ती के अकबर शान वारो वडे मान वारो परस्ती के अकबर शान वारो वडे मान वारो करे 70 नबियन जेडी इबादत पर जे हिन सा दावत त जन्नत जी खुशबू मिलंदस बेशक ॾींहुं क़यामत ही हदीसूं हबीब जो प्यारियों असी सुनी मञीदा आहियूं न मञीदो आ नादान कारो वॾे शान वारो हजरत अम्मा आयशा सिद्दीका रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त मुझे घर में मुझा महबूब तशरीफ फरमा आहिनि पंहिंजे बेत में पंहिंजे घर में मुझा दिलबर नबी वेठा आहिनि महबूब जे पाक जिस्म ते कपड़ा जेके पहिरियल आहिनि थोरो पिनन मुबारकन ता कपड़ो हटियल दरवाज़ो खड़कियो हजरत अबू बकर सिद्दीक अंदर अचण जी इजाजत घुरी महबूब सागी कैफियत में रहा वरी हजरत उमर फारूक दरवाजो खड़कायो ओहो अंदर आयो महबूब सागी कैफियत में रहा नेठ टियों फेरो दरवाजो खड़कियो हजरत उस्मान गनी अंदर अचण जी इजाजत घुरी त मुंहिंजा दिलबर नबी सिधा थी वेठा पिनन मुबारकन ते कपड़ो सवलो फरमायो टई फलाना कचहरी करे मोटी विया अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मु हुजूर में अर्ज कयो त फिदा का बी व उम्मी या रसूल अल्लाह महबूब कुर्बान वञा मुंहिंजो बाबू अबू बकर आयो अवां सागी कैफियत में रहियो अमीर उमर आयो सागी कैफियत में रहियो जॾहिं उस्मान गनी आयो अवां सिधा थी बीठो पिन्नीअ मुबारक ते कपड़ो रखियो वजह कहिड़ी सबब कहिड़ो हो मुंहिंजा साईं फरमाइनि था त जंहिं जवान खां मलाइक हया था कनि उन खां मां छो न हया कयां इन जे करे मो वरी पंहिंजे शेर में चयो वॾे आवाज़ सां रड़ करे सुभान अल्लाह चयो मलकब जंहिंजो हया कंदा सुहिणा नबी जंहिं लए चवंदा
मलकब जंहिं जो हया कंदा हा सोना नबी जंहिं लय चवंदा हा मुंहिंजो दोस्त दुनिया आखिरत में आ उस्मान इब्न अफान वहवा मोहम्मद मीर जो प्यारो प्यारन में हजरत उस्मान वहवा मोहम्मद मीर जो प्यारो प्यारन में हजरत उस्मान ऐं सखी एडो जो अल्लज़ीन आमनो वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़म दरजतन इंदल्लाह व उलाइक हुमुल फाइज़ून युबश्शिरुहुम रब्बुहुम बिरहमतिन मिन्हु व रिदवानिन व जन्नातिन लहुम फीहा नईमुम मुकीम खालिदीन फीहा अबदा इन्नल्लाह इंदहु अजरुन अज़ीम। जन दिल पर नबी ते ईमान आंदो हबीब करीम अलैहिस्सलाम सां हिजरत में गॾु हा सफ़र में हिजर में गॾु हा पंहिंजे जान नई मालन जी सिरन जी कुर्बानी ॾियण वारा हा आज़म दरजतन इंदल्लाह अल्लाह फरमायो उन्हनि जे लाइ मूं वटि वॾो अजुर आहे वॾो इनाम आहे उहे ई माण्हू कामयाब आहिनि युबश्शिरुहुम रब्बुहुम बिरहमतिन मिन्हु व रिदवानिन व जन्नातिन लहुम फीहा नईमुम मुकीम ऐं करीम रब उन्हनि जे लाइ रहमत जो ऐलान फरमायो जन्नत जे दाइमी नेमतुनि खे अल्लाह ताला उन्हनि खे इनायत फरमायो खालिदीन फीहा अबदा जेके उन में हमेशा हमेशा रहंदा इन्नल्लाह इंदहु अजरुन अज़ीम। या केॾी न वॾी कामयाबी आहे जॾहिं दिल पर नबी हिजरत करे मदीने में आया त मदीने में हिकिड़ो खूह यहूदीअ जे कब्ज़े में हो जेको गरा पैसा वठी घणी क़ीमत वठी पोइ मिठो पाणी माण्हुनि खे भरण ॾींदो हो हज़रत उस्मान गनी उन खूह खे ख़रीद करे मुस्लमाननि जे लाइ फी सबीलिल्लाह वक़्फ़ करे छॾियो। हज़रत अब्दुर्रहमान बिन ख़ब्बाब रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत थो करे मिशकवात शरीफ़ जी हा रिवायत आहे त मुंहिंजा दिल पर नबी तबूक जी लड़ाईअ लाइ सहाबनि खे चंदे लाइ ओभारे रहा हा हज़रत उस्मान गनी उथी बीठो अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मुंहिंजा 100 उठ सामान समेत क़बूल पवन वरी महबूब चंदे लाइ ओभारियो उस्मान गनी ॿियो दफ़ो उथी बीठो 200 उठ क़बूल पवन सामान समेत नेठ टियों दफ़ो महबूब ओभारियो चंदे जे लाइ हज़रत उस्मान गनी उथी बीठो अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह मुंहिंजा 300 उठ सामान समेत क़बूल पवन मुंहिंजा दिल बर नबी पंहिंजे पाक मिंबर तां हेठि लही फरमाइनि था त अॼु उस्मान गनीअ एॾी वॾी सखा कई आहे एॾी वॾी कुर्बानी ॾिनी आहे जो हिन जे एमाल नामे में हाणे ख़ुदा गुनाह लिखंदो ई कोन्हे। एॾो अल्लाह ताला उनखे नवाज़ियो उन सोने जी शहादत जे कॉन्फ्रेंस में असां ऐं तव्हां गॾु थिया आहियूं ऐं हिकु ॿी रिवायत जेका हज़रत जाबिर सोने खां रिवायत कयल आहे त मदीने वारे मीर जे ख़िदमत में हिकिड़ो जनाज़ो पेश कयो हुयो महबूबन करीमन उन जनाज़े जे पढ़ाइण खां इनकार कयो सहाबन पुछियो या रसूल अल्लाह अवां त जनाज़े पढ़ाइण खां इनकार कंदा ई न आहियो महबूब फरमाइनि था यो जेको मरी वियो आहे इहो उस्मान गनीअ सां बुग़्ज़ रखंदो हो इन जे करे मां मोहम्मद इन जो जनाज़ो न पढ़ंदुसि। एॾो कमाल जो हिकिड़ो ताबई या तबो ताबई अल्लाह जो कामिल वली शाम पे वियो रस्ते में हिकिड़ो वॾो कब्रिस्तान ॾिठई बी रहियो जी मुराक़बो करे ॾिसां त कब्रनि वारा कहिड़े हा मुराक़बो जो करे सुभान अल्लाह सभई जन्नती वॾे आवाज़ सां चओ सभई जन्नती
एकड़ो जन्नती ॿियो जन्नती टियों जन्नती चौथों जन्नती नेठ पुछे थो ॾियो ख़बर सभई वली अगन थिया हो छा चन सा के भला गुनहगार बहासी पर हज़रत उस्मान गनी असां जे मुकाम जे बरसां लंघियो रात थी वई सोणो उस्मान गनी असां जे मुकाम जे मेल या मेल जे मुफासले ते आरामी थियो हो सुबह जो सोने उस्मान गनी पाजी चादर मुबारक छंडी जे चादर के जेका मिट्टी लगी हवा जो रुख असां जे मुकाम जे तरफ हो उन मिट्टी जे सदके असां के रब बख्शे जन्नती करे छड्यो हजरत उस्मान गनी चो सुभान अल्लाह बस 2-3 मिनट हजरत अबू बकर सिद्दीक अर्ज कयो या रसूल अल्लाह मोजी मज़ार किथे थींदी साईं फरमायन था मुझे भर में अमीर उमर अर्ज कयो मोजी मज़ार किथे थींदी साईं फरमायन था मोजी भर में उस्मान गनी अर्ज कयो या रसूल अल्लाह मोजी मज़ार किथे थींदी साईं फरमायन था त उस्मान जी नबी आखिर ज़मान तो तल तीर हण कमान में छिके जिथे तीर किरंदो उते तुंहिंजी मज़ार थींदी सोने उस्मान गनी तीर हयो पर छिक थोरी ॾिनई मता दिलबर खां परे थिया जेमल तीर किरियो महबूबा मुर्की फरमायस था उस्मान जियो दिलबर तीर के छिक थोरी छो ॾिनई जी मां चा पियो महबूबा मां खां परे न थिया साईं फरमायन था तुंहिंजी सोच आई बलक मो मुस्तफा जी सोच आई जो जेकॾहिं जेतिरो परे हुजी हा विच में हज़ारे लखे माण्हू दफ़न थियन हा रब तुंहिंजे सदके जेके विच में दफ़न थियन हा तो ऐं मो मुस्तफा जे विच ते उन्हनि सभिनी खे बख़्शे जन्नती करे छॾे सोने उस्मान गनी 12.5 साल जे लगभग खिलाफत कई वो सोने उस्मान गनी शहादत जो जाम पीतो ऐं हमेशा सोनो उस्मान गनी रोजे में रहंदो हो ऐं उन रात सोने उस्मान गनी ख्वाब भी ॾिठो हो हज़रत अबू बकर सिद्दीक ऐं मदीने जे मीर उमर फारूक फरमायस त उस्मान सुभाणे रोज़ो असां सां खोल पर अल्लामा अली हुजवेरी दाता गंज बख्श लाहौरी तो सुभान अल्लाह उन लिखियो आ कशफुल महजूब में त उस्मान गनी जी शहादत जो सब्र ॼण त हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जे मिसल हो जिया हज़रत इब्राहिम खलील के निमरूद वारे आड़ा में उछलायो वियो हो त जिब्राइल जी अर्ज़ कयो हो त रब खां दुआ घुर मुखां मदद वठ त हज़रत सोनो कलीमुल्लाह सोनो खलीलुल्लाह हज़रत इब्राहिम चए पियो जानता है वो मेरा रब्बे जलील के आग में पड़ता है अब उसका खलील जिया हज़रत इब्राहिम खलील वट सोनो जिब्राइल आयो ये मदद जेला सोने उस्मान गनी वट इमाम हसन अरे हज़रत अब्दुर्रहीम अज़मी उन बि ॾाढी भली ॻाल्हि कई आहे छा थो चए वॾी आवाज़ सां रड़ करे सुभान अल्लाह चओ जे उस्मान जे अली उस्मान सां बुग़्ज़ रखे त हसनैन हिफ़ाज़त छो कनि हा छो त जंहिं महिल शहादत जो टाइम आयो किसो मुख़्तसर मर्ज़ का टाइम पूरो थी वियो आहे त सोणे उस्मान गनीअ जे दरवाज़े ते हज़रत इमाम हसन हुसैन पहरेदार हा पर उन्हनि खे हुकुम हो जंग करणी न आहे झेड़ो करणो न आहे मुस्तफ़ा जे शहर में खून रेज़ी कराइणी न आहे शहादत जो जाम पीअणो आहे रब जी रज़ा ते राज़ी रहणो इन करे अब्दुर्रहीम अज़मी थो चए त अली साईं उस्मान सां बुग़्ज़ रखे त हसनैन हिफ़ाज़त छो कनि हा अरे जेको हिकिड़े दलील सां दस जी वञे तंहिंखे लोह जी हणे बि लठ न आहे हो टे बि अखियुनि जा ठार आहिनि उस्मान गनी बि घटि न आहे
हो ट्रेब अखिन जा असी चाहो रखूं था चईनी सां इहो फर्क फकीरन वट ना है हो ट्रेब अखिन जा ठार आहिनि ओसमान गनी बि घटि न आहे सोने ओसमान गनी अरिड़हं ज़ुल्हज ते शाद जो जाम पीतो सैयद नाइला जेका दिलबर ओसमान जी घरवारी ही उन तलवार जे अॻियां हथ ॾिनो उन जूं आङरियूं मुबारक बि शहीद थी वयूं सोने ओसमान गनीअ जे पाक रत जा कतरा क़ुरान पाक जे हिननि लफ़्ज़नि ते पिया फसयकफ़ीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम इन इद्दत इंदल्लाह इस्ना अशर शहरन फी किताबिल्लाह यौम खलक समावात वल अर्द मिनहा अरबातुन हुरुम अल्लाह फरमायो त महीनन जी गणप बेशक 12 महीना आहिनि जेके मुंहिंजे किताब लोहे महफूज़ में लिखियल आहिनि उन्हनि 12 महीननि में 4 वधीक इज़त वारा आहिनि ज़ुल्क़द इज़त वारो आहे ज़ुल्हज इज़त वारो आहे मुहर्रम इज़त वारो आहे रजब इज़त वारो आहे ज़ालिक दीनुल क़य्यिम ही सिद्धो दीन आहे फला तज़लिमू फ़ीहिन्न अनफुसकुम वक़ातिलुल मुशरिकीन काफ़तन कमा युक़ातिलूनकुम काफ़ा इन्हनि हुरमत वारे महीननि में पंहिंजे पाण ते ज़ुल्म न कयो ज़्यादती न कयो कार गुनाह वारी छॾे ॾियो अल्लाह जे ज़िक्र जे हवाले थी वञो मिठे मोहम्मद घोट ते दुरूद जे हवाले थी वञो काफ़तन कमा युक़ातिलूनकुम काफ़ जेकॾहिं मुशरिक मां सां जंग कनि जहिड़ो कनि तव्हां बि उन्हनि सां जंग ऐं जहिड़ो जारी रखो इहो मौज़ू ॾिघो आहे तफ़सीर वॾो आहे पर मां तफ़सीर में नथो वञा काफ़तन कमा युक़ातिलून काफ़ वालमू यकीन जाने छॾियो पक समझी छॾियो त अन्नल्लाह मअल मुत्तकीन बेशक अल्लाह ताला मुत्तकी बाननि सां परहेज़गारनि सां पंहिंजे ज़ाकिरनि शाकिरनि सां गॾु आहे जो असुल शे अल्लाह जी इबादत आहे असुल शे मिठे मोहम्मद घोट जी शरीयत आहे सवेल साईं जनवा के ज़िक्र जी तरजीह ॾियारी न किताब दुरुल मजालिस उन में लिखियईं त मदीने वारे घोट जे उम्मत खां अॻ में हज़रत मूसा कलीमुल्लाह जो दौर आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम तूर सीना जबल ते मथे चढ़ंदे 360 भेरा ज़िक्र कयो ऐं दुआ घुरी मुंहिंजा मौला हेॾो ज़िक्र कंहिं कोन कयो हूंदो त मथां इल्हाम थियो त इन तूर सीना जबल वट जंहिं पखीअ जंहिं वण जी छांव में बीठो हुई उन वण जे मथां हिकिड़ो पखी वेठो आहे उन ॾे तवजो कर मूसा कलीमुल्लाह तवजो जो कयो त उहो पखी हिकिड़े पसाह में हिक साईअ में 360 भेरा अल्लाह जो ज़िक्र पियो करे अल्लाह ताला असांखे ज़ाकिरनि ऐं शाकिरनि जी महफ़िल नसीब कई हज़रत उस्मान गनी ज़ुन्नूरैन जी शहादत जी कॉन्फ्रेंस दोस्तनि मल्हाई रब्बुल इज़्ज़त जल शानहू साईं मोहम्मद बख्श ऐं साईं सां तावन कंदड़नि जे मथां पंहिंजूं बरकतूं रहमतूं फरमाए पोइ गुनहगार जो पंहिंजे हाल हार अर्ज़ु करणु अवां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए जेके दोस्त आया सभिनी जो अचणु वेहणु क़बूल मक़बूल फरमाए फ़कीर शौकत अली कादरी साहब इन भी वडी खिदमत कई मुझे फोन ते आयो ऐं साईं मियां हाजी मोहम्मद इसाक फुल फ़कीर जो दरगाह जो दादलो फ़कीर पर हिते अची खिदमत कई थई रब्बुल इज़्ज़त जल शानहू इन जे मथां पंहिंजो बरकतूं रहमतूं फरमाए रब्बुल इज़्ज़त जल शानहू सभिनी जी हाज़िरी क़बूल मक़बूल फरमाए स्टेज खलीफ़ा साईं मोहम्मद बख्श जे हवाले और आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन माशाअल्लाह जज़ाकल्लाह।